बदीन में रिपोर्ट करे हुआ अल्ताफ़ मेमण। बदीन में लाल हवेली होटल जो इफ्तिताही प्रोग्राम अताउल्ला मेमण, मुख्तियार आरीसर, मुमताज़ आरीसर पारा मुनक़िद किया वियो। प्रोग्राम में बदीन के शहरनि ऐं साफ़िन खे दावत ॾिनी वई, जंहिंमें पूरी होटल जे स्टाफ ऐं इंतज़ामिया जो पिणु तारुफ़ करायो वियो। मुख्तियार आरीसर, अताउल्ला मेमण ऐं मुमताज़ आरीसर नेशनल प्रेस क्लब बदीन जे साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त असां वटि पूरे बदीन खां घटि रेट ते हर क़िस्म जो ताम मुहैया कयो वेंदो ऐं साफ़ सुथरो माहौल, हर क़िस्म जो बहितरीन सर्विस सां गॾु हवादार माहौल, फैमिली लाइ पार्क अलॻि कमरा पिणु शामिल आहिनि। इन जे अलावा ॿारनि लाइ झूला, फनलैंड जो माहौल पिणु ठाहे रहिया आहियूं। असां वटि नंढे प्रोग्राम लाइ हॉल पिणु मौजूदु आहे। गॾोगॾु स्टाफ सर्विस पिणु मुहैया कई वेंदी। इन जे अलावा होम सर्विस पिणु ॾिनी वेंदी। अताउल्ला मेमण, मुख्तियार आरीसर, मुमताज़ आरीसर मारां आयल सभिनी महिमाननि जी आजियां कई वई। सभिनी महिमाननि खे सिंधी अजरकुनि जा तोहफ़ा पिणु पेश कया विया।